अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मज़ेदार गपशप में मां तव्हांजो होस्ट सैयद ताशा बुखारी। जीअं त असां तव्हांखे हर एपिसोड में हिकु अज़ीम शख़्सियत सां मिलाईंदा आहियूं ऐं अहिड़ी अॼु अज़ीम शख़्सियत असां वटि मौजूदु आहे अलामा सैयद ज़ाकिर अहल बैत सैयद बाक़िर अली नक़वी साहब। हिन साईं जन पंहिंजे सिंध जो पंहिंजे पाकिस्तान जो नालो दुनिया जे लेवल ते मशहूरु कयो आहे ऐं साईं जन हिकु वॾा अज़ीम शाइर बि थी रहिया आहिनि ऐं नंढपण खां वठी ज़ाकिर बि थी रहिया आहिनि। साईं जन मौला जो ज़िक्र ॿुधाईंदा आहिनि, कंदा आहिनि। साईं जो यूट्यूब ते हिकिड़ो चैनल बि ठहियलु आहे ज़ाकिर सैयद बाक़िर अली नक़वी जे नाले सां साईं जो चैनल ठहियलु आहे। त महिरबानी करे सभु नाज़रीन उन चैनल खे पहिरियां खां पहिरियां सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं साईं जन खे फॉलो कयो जीअं त तव्हांजी इबादत में इज़ाफ़ो थिए। त साईं जे तरफ़ हलूं था। साईं या अली मदद, छा हाल आहे बाबा? ख़ुशि आहियो? तव्हांजो दिलि जे गहराइनि सां असांजे महफ़िल में तव्हांखे ख़ुशि आमदीद थो कजे ऐं तव्हां जूं असां वॾा थोराईंदा आहियूं जो तव्हां असांजे महफ़िल प्रोग्राम में आयो। वालेकुम सलाम पीर मौला अली मदद। ही जेको असांजो जेको ही ज़िक्र हले थो, पाकनि जो ज़िक्र आहे। मां निहायत शुक्रगुज़ार आहियां सैयद मोहम्मद ताशा जो असांखे हिन चैनल में शिरकत कई ऐं वाइदो वफ़ा थी वियो ताकी हिते मां साईं खे 2-3 दफ़ा चयुमि त साईं बिल्कुलु असां हिन चैनल में हाज़िर थींदासीं ऐं तव्हांखे कुझु मौला जो शान ॿुधाईंदासीं। साईं, रमज़ान करीम जो महीनो लॻो पियो आहे ऐं हे बरकतुनि वारो महीनो आहे ऐं तव्हां रमज़ान करीम जे बारे में कुझु असांखे ॿुधाईंदा, उन जी फ़ज़ीलतूं बयानु कंदा त नाज़रीन जो ऐं असांजो ज़िक्र थी वञे, इबादत बि थी वञे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त बाबा ही जेको रमज़ान मुबारक जो महीनो आहे, ही हर मुसलमान ते त रोज़ो फ़र्ज़ आहे। उन फ़र्ज़ सां गॾु ही जेको असां रोज़ो रखूं था, रोज़ो त हर पूरे जिस्म जो रोज़ो आहे, लेकिन वधि में वधि ही गर्मीअ जो मौसम महीनो आहे। गर्मी शदीद आहे, इंसान खे बुख घटि लॻे थी हिन टाइम में ऐं हुनखे प्यास वधीक थी लॻे। इन प्यास खे ई त असां तशबीह ॾींदासीं, असां उन ते तज़किरो कंदासीं त इहा प्यास जेका आहे करबला खे यादि कई वञे, करबला खे यादि कई वञे। ऐं ॾिठो मौला मज़लूम करबला जा 71 ऐं ख़ुदि मौला हुसैन पाण बि प्यासो शहीद थी वियो। उन्हनि जी प्यास खे यादि कयो वञे, उन जी प्यास खे ई त यादि करणु जेको रोज़ो असां रखूं था त मज़लूम करबला जी प्यास खे यादि कयो वञे ताकी असांजो बि ॾेई ख़्यालु वञे। हुसैन बादशाह आख़िरी टाइम में इहो ई फरमायो हुयो, पंहिंजी उम्मत खे, पंहिंजे मुहिबनि खे, मलंगनि खे इहो ई दर्स ॾिनो मुंहिंजे मौला सुल्तान करबला। मौला फरमायो त ए नाना जी उम्मत, 2 शयूं यादि रखिजो जंहिंमें मां तव्हांखे हिकिड़ो मज़लूम करबला जो फरमान ॿुधायां थो। मौला थो फरमाए कॾहिं बि मुंहिंजी प्यास खे विसारजो न। सो जॾहिं असां रोज़ो रखूं था त असांखे प्यास शदीद थी लॻे ऐं प्यास जी शदीद यादि अचण जी असांखे फौरन माना करबला ॾे असांजो ख़्यालु हले थो वञे। साईं, रमज़ान करीम जो महीनो आहे त असांखे तव्हां रसूल ख़ुदा रहमत लिल आलमीन नबी साईं जन जो, जिन जी असां उम्मत आहियूं, उन्हनि जो असांखे तव्हां शान बयानु कयो, नज़म ॿुधायो त असांजी इबादत वधि खां वधि क़बूल थी सघे। रहमतुल आलमीन जो शान बयानु करण लाइ मां इहो ई पंहिंजे नाक़िस इल्म मुताबिक़, पंहिंजे कम इल्म मुताबिक़ इहा ई ॻाल्हि कंदुसि त बाबा असां रसूल ख़ुदा जी उम्मत आहियूं, रसूल ख़ुदा जी जेको आलमीन लाइ रहमत आहे, जंहिंखे लक़बी इहो मिलियलु आहे रहमतुल आलमीन। आलमीन लाइ रहमत आहे रसूल।
त रसूल जो शान बयान करण लाइ पाक हुज़ूर जो पाक मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बयान करण लाइ कम अज़ कम अल्लाह जी ज़बान हुजण ज़रूरी आहे। मां पहिरियों बि तव्हां सां अर्ज़ु कयमि त असांजो नाक़िस इल्मु आहे, असांजी नाक़िस सोच आहे, असांजो नाक़िस फ़िक्र आहे। असां वटि एतिरी ज़बान में क़ुवत ताक़त न आहे जो रसूल जो शान बयान करे सघूं। हा, रसूल जो शान बयान करण लाइ कम अज़ कम अल्लाह जी ज़बान हुजणु ज़रूरी आहे ऐं रसूल जो शान ॿुधण लाइ कम अज़ कम अल्लाह जा कन हुजणु ज़रूरी आहिनि। याने उज़ुनुल्लाह, कननि खे चइबो आहे अरबीअ में उज़ुनुल्लाह, याने अल्लाह जा कन हुजनि तॾहिं रसूल जो शान ॿुधी सघे थो। ऐं रसूल ख़ुदा खे ॾिसण लाइ कम अज़ कम अल्लाह जूं अखियूं हुजणु ज़रूरी आहिनि। मुंहिंजो भाउ मुंहिंजो शागिर्द बि आहे, भाउ बि आहे, दोस्त बि आहे। मौला हिन खे सलामत रखे। मां निहायत शुक्रगुज़ार आहियां जो मुंहिंजे भाउ मूंखे टेम ॾिनो आहे ऐं टेम मूं खां वरितो अथई। सो लिहाज़ा मां रसूल ख़ुदा जी नज़म ॿुधाइण लाइ चंद अशार मां तव्हांखे ॿुधायां थो। उर्दूअ में आहिनि। शाइर बड़े ख़ूबसूरत अंदाज़ में हुन लिखियो आहे शाइर त रसूल जी कद, अखियूं, कन, वार, सीनो, हथ, पेर छा आहिनि। पहिरियों ई कलम खणी हुन लिखण ते शाइर मजबूर थी वियो। चए, इरशाद फरमाए, सरता कदम सरापाए तौहीद है यही, सरता कदम सरापाए तौहीद है यही, बेमिसल बेमिसाल की ताईद है यही, हर एक नक्शे हुस्न अजब इंतहा का है, इसके वसी के चेहरे में चेहरा खुदा का है, रुखसार मुनफरद हैं तो आंखें कमाल है, क्या मिसल हो लबों की के लब बेमिसाल है, रब की कसम हयात ही हयात बन गई, आते लबों से निकली तो आयात बन गई, वल असर इसके कद्दे मिसाली की है कसम, वल असर इसके कद्दे मिसाली की है कसम, वल लेल इसके जुल्फे दियाली की है कसम, इस जैसा दो जहां में दोबारा नहीं हुआ, साया भी किबरिया को गवारा नहीं हुआ, अमरे खुदाए पाक से मामूर इसके हाथ, खैरात बांटने में मशगूल इसके हाथ, करते हैं हमदे रब्बे जली झूम झूम कर, कंकर कलाम करते हैं हाथों को चूम चूम कर, कंकर कलाम करते हैं हाथों को चूम चूम कर। इहो पाक रसूल खुदा जे शान में नज़म हुई जेको मां तव्हांखे ॿुधायमि। इहो अल्लामा नौजवान शाइर सैयद बाक़िर अली नकवी साहब जिन तव्हांखे रसूल खुदा जे शान में हिकु नज़म ॿुधाई ऐं नसीहतूं कयूं। ऐं रमज़ान पाक जो महीनो लॻो पियो आहे त असां तव्हांखे अहिड़ा ई प्रोग्राम ॾेखारींदा रहंदासीं। इंशाअल्लाह तव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। तेसीं ताईं असांखे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।